तमो ऐं तरार अखर ॿई हिकिड़ो, हू जानी खां जुदा करे, हू धड़ खां करे धार। दोस्तो, अॼु तव्हांखे ॿुधाईंदासीं त लालच छा आहे ऐं लालच कीअं आहे। छो त अल्लाह ताला बि कॾहिं इंसान खे कुझु ॾेई आज़माईंदो आहे, कॾहिं कुझु वापसि वठी आज़माईंदो आहे। हिकिड़ो शख़्स हुयो जंहिंखे अक्सर वफ़ादार दोस्तनि जी, वफ़ादार इंसाननि जी तलाश हूंदी हुई ऐं सचनि माण्हुनि जी उनखे तलाश हूंदी हुई। पोइ हू पंहिंजे तजुर्बे मुतालिक़ उन्हनि माण्हुनि खे चेक कंदो हो त कहिड़ो इंसानु केतिरो वफ़ादार आहे ऐं केतिरो सचो आहे, केतिरो ईमानदार आहे। हिकु ॾींहुं हिकिड़ी जाइ तां गुज़रियो त हिकिड़ा ॿ दोस्त वेठा हुया। उन्हनि वटां गुज़र कंदे उन 1000 रुपयो पंहिंजे खीसे मां जा ईअं हथ विझी का शइ कढींदे उछलायो। जीअं त उन्हनि वेठलनि माण्हुनि खे ख़बर लॻी त हिन खां 1000 रुपयो किरी पियो आहे। उन्हनि पाण में सलाह कई त यार इहो 1000 रुपयो केतिरा ॾींहं खाईंदासीं, इन खे छो न वापसि कजे। हू उनखे सॾींदे सॾींदे पुठियां पुॻा वञी चए थी 1000 रुपयो जेको आहे तुंहिंजो किरी पियो आहे ऐं हीउ वठि। हुन उनखे ॾिसी करे चयो, साईं सलाम आहे तव्हांजी ईमानदारी खे, हीउ 1000 रुपयो तव्हांजो इनाम आहे ऐं इन जे बदिले ही 1000 रुपयो तव्हां ॿियो वठो। हुनखे 2000 मिली विया। हू बि 2 ॼणा हुया। इतां उन्हनि जी लालच स्टार्ट शुरू थी वई। छो त इंसान जी ईमानदारी खे तॾहिं खाट लॻंदो आहे जॾहिं लालच जवान थींदी आहे, लालच जनम वठंदी आहे। पर हुन अञा सोचियो त अञा हिनखे मज़ीद आज़माइजे। ॿिए दफ़े वरी हुन जो उतां गुज़र थियो, वरी उन 5000 रुपया या 1000 रुपयो हुन ॿियो उछलायो। हुननि चयो यार ही त हमरा वरी 1000 रुपयो किराए वियो। चई यार वापसि कयो। हुननि 1000 रुपयो हुनखे वापसि कयो। हुनखे चयो यार महिरबानी तव्हांजी ईमानदारी खे सलाम आहे, मां ॾाढो ख़ुशि थियो आहियां त तव्हां जहिड़ा ईमानदार माण्हू अक्सर दुनिया में घटि मिलंदा आहे। हीउ 1000 रुपयो तव्हांजो इनाम आहे ऐं 1000 रुपयो ही मां तव्हांखे ॿियो बि ॾिनो। जॾहिं 2000 हुननि खे अॻ में मिलिया, 2000 उन ॾींहुं मिलिया। हुननि सोचियो हीउ त सुठो कारोबार आहे ऐं हीउ वॾो बेवकूफ़ आहे। 1000 किराए थो, हुनखे वापसि कयूं था, वरी उहो 1000 बि ॾिए थो ऐं उनजे एवज़ 1000 रुपयो ॿियो बि ॾेई थो वञे। हुननि पाण में सलाह कई त हाणे अहिड़ो कुझु कजे जीअं हिनखे लुटिजे। हिकु त हीउ अमीर आहे, पैसे वारो आहे, ऐं नंबर ॿियो त हीउ माण्हू बेवकूफ़ बि आहे। छो त कंहिंजी शराफ़त खे, कंहिंजी ईमानदारी खे कंहिंजी बेवकूफ़ी न सम्झिजे। हुननि पाण में सलाह कई त हाणे ईअं कयूं, हितां जॾहिं इहो टपे त पाण 10,000 रुपया उछलाए करे, छो त हिन वटि पैसे जी कमी त कोन्हे, ऐं हिन खे चऊं त 10,000 रुपया तुंहिंजा किरी पिया आहिनि ऐं यकीननि हू असांखे 20,000 वापसि कंदो। हू जॾहिं उतां गुज़रियो त हुननि 20,000 उछलाए करे वठां कई। वो भाऊ हीउ तुंहिंजा 20,000 किरी पिया। हुन ॾिठा, हू यकीननि सम्झी वियो थी पैसा मुंहिंजा कोन्हनि ऐं हीउ मूंसां हिननि हिकिड़ी चाल कई आहे। पर हाणे हिननि खे पंहिंजी चाल ऐं जेको सिस्टम हिननि सोचियो आहे उन जे मुतालिक़ इन्हनि सां पेश अचणु घुरिजे। उन्हनि खां 10,000 वठी खीसे में रखी चई यार सलाम आहे तव्हांजी ईमानदारी खे, तव्हां जहिड़ा ईमानदार इंसान अक्सर घटि मिलंदा आहिनि ऐं सॼी ज़िंदगी ही तव्हांजो मां एहसान लाहे न सघंदुसि। ख़ुदा हाफ़िज़ चई करे हलियो वियो। हू हका बका रहिजी विया। हुननि वरिता घणा? 4,000। वापसि हुननि खे घणा करणा पिया? 5 या 10,000। ऐं हमेशह जे लाइ हुननि खे हिकिड़ो पछतावो बि थियो ऐं हू अमरा हुननि खे मख बि ॾेई वियो। गॾोगॾु ॾींदा इजाज़त तव्हांजो हमराज़ ऐं हमसफ़र कबूतर फ़क़ीर महर। अस्सलाम वालेकुम। पाकिस्तान।